अस्सलाम वालेकुम नाज़रीन। 2024 खां 2027 ताईं कहिड़ा सितारा तरक़्क़ी कंदा? दौलत, शोहरत, इज़त ऐं कामयाबियूं हासिल करण वारा सितारा 4 सालनि जे अंदरि जिन खे लखपति, करोड़पति ऐं अरबपति ठहिण जा मौक़ा मिली रहिया आहिनि। सयारनि जी अहिड़ी पोज़ीशन ठही रही आहे जिन सां सितारनि जे अहिड़नि घरनि जिन जे एक्टिवेट थियण सां अहिड़ी पोज़ीशन बणिजी रही आहे। हलो त हली ॾिसूं ही कहिड़ा सितारा लखपति, करोड़पति ऐं अरबपति ठही रहिया आहिनि। एरीज़, हमल, मेष राशि हिननि जो पहिरियों घर जो एक्टिवेट थियणु पहिरियों घर उन्हनि जे सिहत जे हवाले सां ख़ुशख़बरी आहे। ताक़त वधंदी ऐं तमामु घटि बीमार थींदा। किडनी, लिवर ऐं हार्ट जहिड़ियुनि बीमारियुनि वारा पंहिंजी बीमारी खे घटिजंदे महसूसु कंदा ऐं सिहतमंद रहंदे नज़र ईंदा। उन खां अलावा सुठो पैसो बणाईंदे नज़र ईंदा। तेज़ तरीन तरक़ी हासिल कंदा ऐं पंजे घर जो फ़ाइदो पिणु मिलंदो, जंहिंमें प्रेम प्यार जा सुठा रिश्ता थियणु, हस्बैंड ऐं वाइफ जे विच में तालुकातनि जो मज़बूत बणिजणु। पंजो घर एजुकेशन जो बि आहे। पंहिंजे हवाले सां विल पावर, कॉन्फिडेंस वधणु ऐं अकुलाणी ताक़त वधंदी ऐं पैसे जो जुनून तारी थींदो, जेको हिननि खे तरक़ीअ ॾांहुं गामज़न कंदो ऐं औलाद जे कंसीव करण में तेज़ी ईंदी। जे 4 सालनि जे अंदरि औलाद जे हवाले सां ख़ुशख़बरी मिलंदी नज़र ईंदी ऐं औलाद अगरि ग़लति संगत या मुंशात जो शिकार आहे, उन मां ॿाहिरि अची वेंदो ऐं पैसा कमाए तव्हांखे घर में सपोर्ट कंदे नज़र ईंदो। 11 घर जो एक्टिवेट थियण जे करे पैसनि जा मामला वधंदे नज़र ईंदा। 11हों घर ख़्वाहिशुनि जे पूरे थियण जो बि आहे। तव्हां जूं ख़्वाहिशूं पूरियूं थींदी नज़र ईंदियूं। जेके डेली बेस कमाए रहिया आहिनि उन्हनि खे पिणु फ़ाइदा मिलंदा। हिननि जे हाइस्ट प्रॉफिट जे अंदरि फ़ाइदा मिलंदे नज़र ईंदा। 12हें घर जो एक्टिव थियणु ॿाहिरि जे मुल्क वञण जा दौरा ठाहींदो, जेको ॿाहिरि वञी जॉब करणु या बिज़नेस करणु मुमकिन बणाईंदो। वीज़ा जा मसइला, रिहाइश जा मसइला हल थींदा। सुठो कमु मिलंदे नज़र ईंदो। 3 घर जो एक्टिवेट थियणु भेनरुनि भाइरनि सां रिलेशन बहितर ऐं मज़बूत थींदा। के झगड़ा हुआ उहे दूर थी वेंदा ऐं भेनरुनि भाइरनि सां गॾिजी को बिज़नेस या कारोबार कंदा, उन में तरक़ी मिलंदी, सुठो पैसो कमाईंदा। 3 घर जो एक्टिवेट थियणु जेको ऑनलाइन बिज़नेस में भरपूर पैसो ठाहींदो ऐं किथे पैसो लॻाईंदा या इन्वेस्ट कंदा या सेव कंदा, उन मां सुठो प्रॉफिट हासिल कंदे नज़र ईंदा। सोर्सिस ऑफ इनकम जो वधणु हिननि जे लाइ मुमकिन थी वेंदो। गोल्ड ऐं शेयर मार्केट मां पिणु सुठो फ़ाइदो मिलंदो। प्राइज़ बॉन्ड जो इनामी स्कीम में निकिरणु तव्हांखे ॿी लेवल ते आणे छॾींदो। जेकॾहिं हारी आहियो, ज़मीनुनि जो कमु कंदा या जाइदाद में प्लाट घर जी ख़रीद व फ़रोख़्त करणु या किराए ते ॾियणु, अहिड़नि कमनि में पिणु भरपूर फ़ाइदा हासिल थींदा ऐं अरबपतीअ जी कैटेगरीअ में ईंदे नज़र ईंदा। जेमना आहे जोज़ा जेको अरबपति में लिस्ट में 2 नंबर ते अची रहियो आहे। हिननि जो पहिरियों घर एक्टिवेट थियण सां बीमारी खां ॿाहिरि ईंदा, हर बीमारीअ सां विढ़ंदे नज़र ईंदा। शुगर, ब्लड प्रेशर, लिवर, का बि बीमारी जेकॾहिं आहे उन मां ॿाहिरि ईंदा। मेडिसिन टाइम ते खाईंदा ऐं योगा करे पंहिंजी सिहत खे तंदुरुस्त रखंदे नज़र ईंदा। 6हें घर जो एक्टिवेट थियणु कर्ज़ा घटाईंदे नज़र ईंदो। जेकॾहिं कर्ज़ा वधी विया हुआ ऐं मज़ीद कर्ज़ा वठी रहिया हुआ, हाणे जान छॾाईंदे नज़र ईंदा, कर्ज़ा ख़तमु कंदा। जेके तव्हांजा दुश्मन हुआ, जेके घर में मसइला पैदा करे रहिया हुआ या कारोबार में जॉब में फ़साद कराए रहिया हुआ, उहे दुश्मन रस्ते खां परे थी वेंदा ऐं पंहिंजा गोल आसानी सां अचीव कंदे नज़र ईंदा। दुश्मन तव्हांजी प्रमोशन खे डिले कराए रहिया हुआ, उन्हनि दुश्मननि मां जान छॾाईंदे ऐं दुश्मननि खे हेठां कंदे लताड़ींदे विढ़ंदे नज़र ईंदा। 10हें घर जो एक्टिवेट थियणु हर लिहाज़ खां कैरियर में तरक़ी कंदे वॾी पोस्ट ते ट्रांसफ़र थींदे नज़र ईंदा। बॉसिस जो फ़ैसिला करण में सलाह मशवरो वठण लाइ कॉल कंदे नज़र ईंदा। मतिलबु त कैरियर में सुठो माहौल मिलणु, तरक़ी मिलणु मुमकिन थींदो। सरकारी नौकरी मिलण जो सुठो मौक़ो आहे ऐं सुठो पैसो कमाईंदे सुकून हासिल कंदे नज़र ईंदा। लिब्रा, मीज़ान बि अरबपति सितारनि में शामिल थी रहियो आहे। 4 सालनि जे अंदरि कारोबार जे घर 7हें घर जो एक्टिवेट थियणु कारोबारी तरक़ी, अज़दवाजी मसइलनि
जो हल थियण, हस्बैंड वाइफ जे रिलेशन मां लड़ाई झगड़ा ख़त्म थींदा, क्लाशिस दूर थी वेंदा, पंहिंजे घर जा फ़ाइदा मीज़ानी माण्हुनि खे मिलंदे नज़र ईंदा, पढ़ाईअ में सुठा नतीजा मार्क्स जो मिलणु, सख़्तु महिनत कंदे अॻिते वधंदा, सुठी कॉलेज यूनिवर्सिटीअ में दाख़िला जो मिलणु बि हिननि जे लाइ मुमकिन थी वेंदो, कारोबार फ्लरिश कंदो ऐं तरक़ी मिलंदे नज़र ईंदी, कारोबार खे अॻिते आणींदे मुमकिन थींदो, नयूं ब्रांचिस खोलींदा ऐं दौलत मेड़ींदे नज़र ईंदा ऐं पंहिंजे औलाद खे सही ट्रैक ते आणींदे नज़र ईंदा। मतिलबु जेकॾहिं औलाद ग़लति संगत में हो ऐं ड्रग्स में मुलविस हो, उन्हनि खे सिधे रस्ते ते आणींदे नज़र ईंदा, औलाद जे कंसीव करण जे प्रोसेस में तेज़ी ईंदी। 4 सालनि जे अंदरि औलाद जी ख़ुशख़बरी मिलंदे नज़र अची रही आहे। पंहिंजे घर तव्हांजे अकुल जी ताक़त में इज़ाफ़ो आणींदो ऐं अहिड़ा फ़ैसिला कंदा जेके तव्हांजे कैरियर में, जॉब में ऐं पर्सनल प्रोफेशनल लाइफ में अहम किरदारु अदा कंदा। जेके फ़ैसिला कंदा टू द पॉइंट, वैलिड ऐं कैलकुलेटेड डिसीशन हुजण करे तरक़ी कंदा ऐं 4 सालनि में तेज़ तरीन दौलत कमाईंदे मुमकिन थींदा। 11 घर जो एक्टिवेट थियण सां हिननि जो ख़्वाहिश जो पूरो थियणु मुमकिन आहे ऐं 4 सालनि में जेको सोचींदा, प्लानिंग कंदा, उन ते अमल कंदा, जंहिं वजह सां सोर्सिस ऑफ इनकम वधाईंदा ऐं उन्हनि मां भरपूर पैसो कमाईंदे नज़र ईंदा ऐं गॾोगॾु ॿिए घर जो एक्टिवेट थियणु जंहिंसां धन दौलत वधंदी ऐं कम्युनिकेशन स्किल में बहितरी ईंदी, जेके ॻाल्हाए कमाइण वारनि लाइ बहितरीनु साबित थींदो। मतिलबु टीचर आहियो, प्रोफेसर, सियासत एडमिनिस्ट्रेशन जे अंदरि या सेल्समैन वूमेन या डिजिटल मार्केटिंग में आहियो या मैनेजर जी पोस्ट ते आहियो, भरपूर दौलत कमाईंदा ऐं 4 सालनि जे अंदरि अरबपति सितारनि में शामिल थींदे नज़र अची रहिया आहियो। कर्ज़ा घटिजंदा या ख़तम थी वेंदा। कैप्रिकॉर्न जद्दी ही बि 4 सालनि जे अंदरि अरबपति सितारनि जे लिस्ट में आयल आहे। जीअं त ही साढ़ सती में आहिनि, सयारनि जी उबती चाल में हली रहिया आहिनि, पर 2027 ताईं साढ़ सती टुटंदी ऐं सयारा सिधी हालत में अची वेंदा, छाकाणि त साढ़ सतीअ जो हिननि जो आख़िरी पीरियड हली रहियो आहे, जेको जल्द ई ख़तमु थी वेंदो। शनीअ जी नवाज़िश थींदी, हर लिहाज़ खां तरक़ी कंदा। शनी 30 जून खां वठी 14 नवंबर ख़ासि तौर ते डबल घर जी तरक़ी ॾींदो। ॿिए घर जो एक्टिवेट थियणु यानी दौलत जो घर एक्टिवेट थी वेंदो ऐं जिन बीमारियुनि खां परेशान हुआ उन्हनि जो ज़ोर टुटंदो ऐं कर्ज़नि में वकोड़जी विया हुआ उन्हनि मां ॿाहिरि अची वेंदा। चौथे घर जो एक्टिवेट थियणु माउ जी सिहत सुठी थींदी ऐं चौथों घर रियल इस्टेट जे बिज़नेस जो घर आहे। रियल इस्टेट सां गॾियल कमु कंदा, उन मां भरपूर पैसो कमाईंदा। चौथों घर प्रॉपर्टी, दौलत, घर, गाॾी मिलण जो हिननि जो ॿाहिरि जो दौरो थींदो। ॿाहिरि वञी कारोबार या जॉब करण में सुठो पैसो कमाइणु मुमकिन थींदो। वीज़ा जो रिहाइश जो मसइलो हल थींदो। इहो सभु 4 सालनि में मतिलबु 2027 ताईं मुमकिन थी वेंदो। 7हों घर हिननि जे कारोबार खे 4 सालनि में भरपूर अॻिते आणींदो, भरपूर मुनाफ़ा मिलंदे नज़र ईंदा। 7हों घर हस्बैंड वाइफ में सुठी बॉन्डिंग, अदवाजी रिलेशन में बहितरी ऐं सुठा हालात थींदे नज़र ईंदा ऐं भेनरुनि भाइरनि सां रिलेशन जो सुठो थियणु ऐं भेनरुनि भाइरनि सां गॾु बिज़नेस करण जे हवाले सां सुठो पैसो कमाईंदा। ऑनलाइन बिज़नेस जो घर 3हों घर आहे। 3 घर जे एक्टिवेट थियण सां कंप्यूटर, सॉफ्टवेयर या आर्टिफिशियल इंटेलिजेंस ज़रिए कमु कंदा, उन्हनि में भरपूर पैसो कमाईंदा, अरबपति ठहंदे नज़र। अक्यूरस दिलो कुंभ राशि आख़िरी अरबपति सितारो, जंहिंजो मिड सेकंड फेज़ साढ़ सतीअ में सयारनि जी उल्टी चाल हली रही आहे। जुपिटर हिते सुठो किरदारु निभाईंदे नज़र अची रहियो आहे। जुपिटर गिरोह जे करे साढ़ सतीअ जो ज़ोर टुटंदो, काफ़ी तरक़ी करण जा रस्ता खुलंदा। ॿिए घर जो एक्टिवेट थियणु गाॾी, बंगलो, बैंक बैलेंस, सुठो पैसो बणाईंदे नज़र ईंदा। ॿियों घर कम्युनिकेशन जो घर आहे। ॻाल्हाइण सां कमु करण वारा प्रोफेसर, वकील, टीचर, जज, ड्रामा आर्टिस्ट, सियासत में, मीडिया सां जुड़ियल आहियो या एंकर या एक्टिंग जे कम में आहियो त पैसनि में भरपूर इज़ाफ़ो थींदे नज़र अची रहियो आहे। 5 घर जो एक्टिवेट थियणु हिननि जे रिश्तनि में प्रेम प्यार जा सुठा रिश्ता हिन 4 सालनि में ठहंदे नज़र ईंदा। लव लाइफ में सुठी बॉन्डिंग,
औलाद जे कंसीव करण जे प्रोसेस में तेज़ी, औलाद जे हवाले सां ख़ुशख़बरी मिलंदी। पंजे घर जो एक्टिवेट थियणु, औलाद जेकॾहिं ग़लति ट्रैक ते आहे, मुंशात में अची वियो आहे, उन मां ॿाहिरि ईंदो ऐं पढ़ाईअ में ध्यानु ॾींदे नज़र ईंदो ऐं स्कॉलरशिप जो मिलणु मुमकिन थींदो। छहें घर जो एक्टिवेट थियणु, कर्ज़ा घटाइण या ख़तमु करण में, बीमारियुनि मां ॿाहिरि अचणु, बीमारियुनि सां दुश्मननि सां विढ़ंदे उन्हनि खे हटाईंदे पोइते रखंदे लताड़ींदे नज़र ईंदा। अठें घर जो एक्टिवेट थियण सां वॾियूं वॾियूं तब्दीलियूं, वॾा बदिलाव ईंदा। 4 सालनि में घणो कुझु तब्दील थींदो। कारोबार या इनकम ऑफ सोर्स जे हवाले सां, ऑनलाइन कम जे हवाले सां वॾियूं तब्दीलियूं ईंदियूं। पैसो कमाइण जा मौक़ा मिलंदा ऐं 4 सालनि में अरबपती थींदी नज़र ईंदा।